यो अदा पेरी दे सामू चीचड़े पर रस निकरे पियो। रस निकरे देग में लगंदा 5 डब्बा। मण मां डब्बो भरे तो रस जो। आई मण मां जेको गुड़ निकरे पियो कमाल जी वैरायटी जे मथे आहे। अगर सुठी वैरायटी आहे त माना 3 किलो मण में निकरंदो। अगर हल्की बनी जो हल्की वैरायटी आहे 2 खां 2.5 किलो गुड़ निकरंदो। रस मथा ही कारीगर जे मथे आहे। इनमें माना गाजर जो गुड़ ठही वेंदो आहे, बादाम जो गुड़ ठही वेंदो आहे, सादो गुड़ ठही वेंदो आहे। ही सॼो कारीगर जे मथे आहे। गुड़ खां अलावा इनखां शक्कर ठही वेंदी आहे। ॿियो गुड़ ठहे थो, बादाम वारो गुड़, गाजर वारो ॿी राब ठहे थी। हिन मां राब वारी बोतल जेकी भरियूं था हू ठहे थी। ॿी राब ठहे थी। हिन मां राब वारी बोतल जेकी भरियूं था हू ठहे थी। इनमें अदा को केमिकल कोन थो लॻे। भिंडी जी काठी आहे उन सां फिल्टर करियूं था। तुसांजे साम्हूं फिल्टर थिए पई, महल लहे पई। इनमें को शइ कोन मिलावट आहे। हिनमें सिर्फ़ु रस लॻे थो, मथे वारो तेल आहे, भिंडी जी काठी आहे बसि। भिंडी जेकी भाॼी वारी काठी हूंदी आहे न उनखे कुटे उनजी जेकी आहे लेस हूंदी आहे हू लॻायूं था। उनका ही बिल्कुल पेवर देसी गुड़ तैयार होगा। यार भाईजान जिम्मेदार तो बोल रहे हमारा गन्ना 700 रुपये मिल में जाएगा। बाकी मिल वालों ने तो 400 रुपये रेट निकाला हुआ है। वो भी गन्ना लेने को तैयार नहीं। हम जिम्मेदारों के साथ बिल्कुल तावन कर रहे हैं। हम 400 से लेके 500 तक का गन्ना खरीदारी कर। स्टॉल जितने लगेंगे उतना बेहतर होगा। शुगर मिलों में गन्ना कम जाएगा, जिम्मेदार खुशहाल होगा। अभी मिल वाले तो आप देख लो ना कि 10वें महीने में मिल चालू करनी थी। अभी ऊपर से माना 12वां महीना शुरू आने वाले मिल वाले मिल नहीं चला रहे और मिल वाले 400 रुपये रेट निकाल रहे हैं। हम तो फिर भी मिल से भी ऊपर 400, 450, 500 तक गन्ना खरीदारी कर रहे हैं।